अस्सलाम वालेकुम। वेदर विद नज़ीर बमरो में पेश आहे मौसम जो अहवाल। हिकु नओं मॉनसून जो गोल गर्दिश कंदड़ हवाउनि वारो सिस्टम सिंध तरफ़ वधी रहियो आहे ऐं हिन जो जेको रुख आहे उहो गुजरात रस्ते सिंध तरफ़ आहे। असां हुन जे बारे में तव्हांखे डिटेल्स ॿुधायूं था। हिन सिस्टम जे करे हिंदुस्तान में बरसातूं हली रहियूं आहिनि ऐं उहे तेज़ीअ सां गुजरात तरफ़ ऐं राजस्थान तरफ़ अचनि पयूं ऐं अॻिते रस्तो उन्हनि जो सिंध तरफ़ आहे ऐं ही बरसातूं सिंध में सुभाणे शाम ताईं सिस्टम जा बादल चङे नमूने पहुची वेंदा ऐं उन खां अलावा सुभाणे राति खां यानी 2 सेप्टेम्बर जी राति खां किथे किथे बरसात थींदी। बरसात जो शुरूआती मरहलो जंहिंमें सिंध जे ओभर बॉर्डर वारा इलाइक़ा जिनमें नंगर पार्कर, इस्लामकोट, मिठी उमरकोट, डायली, किपरो ऐं अछोतर जा इलाइक़ा, सालेपट ऐं घोटकी जा इलाइक़ा आहिनि जिनमें बादल ज्यादा ताक़तवर पहुचंदा ऐं किथे किथे बरसात शुरू थी वेंदी पर बरसात 3 तारीख़ ते वधीक ताक़त सां सिंध में दाख़िल थींदी ऐं ही सिस्टम बाक़ायदा पहुची वेंदो। असां तव्हांखे सिस्टम ॾेखारियूं था त सिस्टम कहिड़ी सूरत में आहे ऐं उनजी सूरतहाल कहिड़ी आहे। ही सिस्टम आहे जेको हिंदुस्तान जी जेका मरकज़ी पोजीशन आहे हैदराबाद जे वेझो हिन जो मरकज़ आहे ऐं इहो आस्ते आस्ते गुजरात तरफ़ वधे पियो ऐं गुजरात तरफ़ 3 तारीख़ ताईं बिल्कुलु वेझो पहुची वेंदो। 3 तारीख़ जे शाम जो जॾहिं गुजरात में पहुचंदो त हिन जा बादल सिंध में पहुची वेंदा। गुजरात में ऐं कच्छ भुज में सुभाणे खां ई हिन सिस्टम में बरसातूं शुरू थी वेंदियूं ऐं ही सिस्टम काफ़ी ताक़तवर रहंदो इन्हनि इलाइक़नि लाइ जेके गुजरात वारा इलाइक़ा आहिनि ऐं कच्छ भुज जा इलाइक़ा आहिनि। 3 सेप्टेम्बर ते हिन सिस्टम जी बरसात जेका सिंध में वसंदी उनमें वधीक बरसात नंगर पार्कर जे इलाइक़नि में 25 मिलीमीटर ताईं वसी सघे थी। इहा प्रिडिक्शन ECMWF वारनि जे तरफ़ां असांखे मिली आहे ऐं मिठी ऐं उमरकोट ताईं बि 8-10 मिलीमीटर बरसात वसण जो इम्कान आहे ऐं सिंध जे बॉर्डर सां गॾु गॾु तक़रीबन अक्सर इलाइक़नि में सखर डिवीज़न खां वठी नंगर पार्कर ताईं हर जाइ ते बरसात वसंदी पर बरसात जो मक़दार अहिड़ो कोन्हे को जेको तमामु ज़ोरदार बरसात वारी ॻाल्हि हुजे पर 4 तारीख़ ते हिन सिस्टम जी जेका बरसात हूंदी उहा नंगर पार्कर में 23 मिलीमीटर, मिठीअ में 30 मिलीमीटर, उमरकोट में 20 ऐं खिपरो जे इलाइक़नि में ऐं उमरकोट जे इलाइक़नि में 20 ऐं नारे जे इलाइक़नि में 10 मिलीमीटर। हिन में तब्दीली थी सघे थी। मदीन में 30 मिलीमीटर ठटे ताईं बरसात ईंदी 15 मिलीमीटर ऐं कराची में बरसात जा इम्कान 4 तारीख़ ते पैदा थींदा जेका 8-10 मिलीमीटर बरसात हूंदी पर बरसात जो मक़दार वधि में वधि कच्छ भुज में हूंदो जेको गांधीधाम जे इलाइक़नि में 100 मिलीमीटर या 115 मिलीमीटर ऐं गुजरात जे इलाइक़नि में 130 खां 140 मिलीमीटर बरसात जो एस्टिमेट ॾेखारियो वियो आहे।
इन सिस्टम जे बारे में वधीक अपडेट सुभाणे 2 सेप्टेम्बर ते असां पेश कंदासीं, पर इहो ज़रूर आहे त ही सिस्टम सिंध में जिन इलाइक़नि में बरसात वसाईंदो उन्हनि में मीर मुफाज़ डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न, कराची डिवीज़न, नवाबशा डिवीज़न ऐं सखर डिवीज़न ऐं लाड़काने डिवीज़न जे इलाइक़नि में घटि बरसात हूंदी, पर लाड़काने डिवीज़न ताईं हिन जा असरात पहुची सघनि था। त अॼोकी अपडेट असांजी एतिरी हुई। असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं असांजी अपडेट्स खे पंहिंजे दोस्तनि ॾांहुं फॉरवर्ड ज़रूर कंदा। इन सां गॾु इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।